नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त तव्हांखे तेहरान खां ख़बर ॾींदा हलूं त शाम जे गादी वारे शहर दमिश्क में इसराइल जे हवाई हमले में 23 ॼणा मारिजी विया आहिनि। शाम जे इंसानी हक़ूक़ जे मुसफ़र जो चवणु आहे त इसराइली हमले में ॿिनि शहरनि समेत 23 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। ईरान जे सरकारी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि शामी इंटेली एयरक्राफ्ट डिफेंस दमिश्क में इसराइली जंग विढ़ाकनि जे 2 हमलनि में जो भरपूर जवाबु ॾिनो आहे। ॿिए तरफ़ इसराइली फ़ौज दावा कई आहे त हिन जंग जे जहाज़ शाम में ईरानी फ़ोर्स ऐं शामी फ़ौज हदफ़ खे निशानो बणायो आहे। अरब ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि इसराइल जी फ़ौज तर्जुमान जे हमले जी तस्दीक़ कंदे चयो त इहो हमलो शाम जी ज़मीन ते इसराइल ते थींदड़ राकेट हमले जो जवाब में कयो वियो। इसराइली फ़ौज जे इख़्तियार मूजिबि इसराइली जंग विढ़ाकनि जहाज़ ईरानी फसादारनि इलाइक़नि इनक़लाबी जे ज़रिए तंज़ीम अल-क़ुद्स जे मुख़्तलिफ़ काठड़नि खे निशानो बणायो ऐं गॾु ई शामी फ़ौज ते बि हमला कया विया आहिनि, जिन में ज़मीन खां फ़िज़ा में मार कंदड़ मिज़ाइल हथियार ऐं फ़ौजी अंग खे निशानो बणायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।